अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फ़ी वुजूहिहिम मिन असरिस सुजूद ज़ालिक मसलुहुम फ़ित तौराति व मसलुहुम फ़िल इंजील। हर किस्म जी हमदे सदा अल्लाह मालिकुल अल्लाम ज़ुल जलाल वल इकराम अहकमुल हाकिमीन अरहमुर राहिमीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन जला। दुरूदी सलाम हुजन प्यारे पैगंबर साकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीबुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते। मुख्तसर हमने सलात का बाद तारीख जा और कई कुतुब पढ़ंदे ज़हन में अक्सर यो सवाल इंदो आ तो उहे मानू जेके एक चादर में जिंदगी गुजारींदा उहे दुनिया जा सुपर पावर की थी विया जिन्हनि खे खाइण जे लाइ किस्मे किस्मे खाधा कोन मिलंदा। कणक जी मानी परे जी ॻाल्हि आहे, कंहिं महिल जव जी मानी बि कोन मिलंदी। उहे जेके खजी जी हिकिड़ी गड़ी खाई ज़िंदगी गुज़र सफ़र कंदा हुआ उहे दुनिया जा सुपर पावर कीअं थी विया। वॾियूं ताक़तवर क़ौमूं जंहिंखे पंहिंजी ताक़त ते नाज़ हुजे, इल्म ते नाज़ हुजे, ज़बान ते नाज़ हुजे, उन दौर जे एतबार सां सभ खां वॾो पंहिंजो पाण खे उहे क़ौमूं जंगजू सम्झंदियूं हुजनि, पर एक चादर में एक खजी खाई गुजारो करण वाला सभी कौमन के शिकस्त दे। ये दुनिया जा सुपर पावर किए थी, सभी का वडा ताकतवर किए थी। आखिर इनमें राज केड़ो हुयो, इन्हें जो सबब केड़ो हुयो। मुसलमानों इन्हें जो वडे में वडो सबब ये हो एक आम मानू ना ही महबूब मोहम्मद जा साथी हुआ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ही इमामुल अंबिया जा साथी हुआ। जेकॾहिं अवां जो मुंहिंजो महबूब जर्नेल थींदो ती उन सां गॾु मुजाहिद बणिजी वेंदा। जेकॾहिं इमामुल अंबिया इमामत जे मुसल्ले ते बीहंदा ती उन इमाम जा मुक्तदी बणिजी वेंदा। जेकॾहिं ॾिसंदा असांजो महबूब अॼु बुखायल आहे त हिननि खे पाण खे पंहिंजी फिक्र विसरी वेंदी हुई। जेकॾहिं ॾिसंदा असांजो इमाम मुस्कुराए पियो त गॾिजी खिलंदा। जेकॾहिं ॾिसंदा नबी जे निगाहुनि में लुढ़क आहिनि ते पाण हुन सां गॾु रोई पवंदा। जेकॾहिं ॾिसंदा त मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इशारो थियो आहे इताअत पंहिंजी जाइ ते पर जान ॾियण जे लाइ तैयार थी वेंदा। ही तो उहे इन्हनि जे साम्हूं जॾहिं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू कंदा
हथन के पानी लगो, जेके कतरात जमीन ना किरन था, बाहों ने या चेहरे के पानी लगो। इमामुल अंबिया दे चेहरे मां जेको पानी लगे ऐं जेके कतरा जमीन ना किरन था, मोहम्मद जा सहाबा हुए पट ते कोन किरण ॾींदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खणी वठंदा, पांडे हथन ते लगाईंदा। तव्हां चवंदो पानी त सही पानी आहे, जेकॾहिं बचल पानी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथड़न के छुहंदड़ पानी कतरन जी सूरत में किरियो, उन्हनि खणी वरतो, भला केड़ी ॻाल्हि आहे। मुसलमानो याद रखो, पानी तो पानी हूंदो आहे, पर ही उहे अजीम इंसान हा जेके मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लुआब मुबारक के पट ते कोन किरण ॾींदा। नबी जी पिक मुबारक के हेठ जमीन ते किरण कोन ॾींदा हा, हथ अॻिते वधाईंदा हा, पंहिंजे हथनि ते खणंदा हा, पंहिंजे चेहरे मुंहं ते फेरे वठंदा हा। इहे काइनात जे इमाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एॾी मोहब्बत कंदा। जिंदगी में हिकु दफ़ो ॿुधऊं, असांजे इमाम ईअं चयो आहे, बस समझो हाणे दुनिया सॼी हिकिड़े पासे थी वञे, पर ही उहो कंदा हा जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम हूंदो। मुसलमानो ही उहे अजीम इंसान था। कुरान नाज़िल थींदो हो, ही नबी अलैहिस्सलातु वस्सलाम का फौरन ॿुधंदा हा। कुरान नाज़िल थींदो हो, वही जा कातिब उन कुरान के तहरीर कंदा हा। ही उहे अजीम शागिर्द हुया जिन्हनि जो उस्ताद मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ही उहे अजीम शागिर्द हुया जिन्हनि जे दिलनि जो इम्तिहान अल्लाह रब्बुल आलमीन पाण वरतो हुयो। हे उहे अज़मत वारा इंसान हुया जिन्हनि जे गरीब खाननि मां, जिन्हनि जे घटियनि मां जिब्रील अलैहिस्सलाम गुज़रंदो। ही उहे अजीम इंसान हुया जेकॾहिं मुजाहिद बणिजी वेंदा हा, हिननि सां गॾु जिहाद जे लाइ आसमाननि मां हज़ारें फ़रिश्ता नाज़िल थींदा हुआ। हे उहे अजीम इंसान हुया, हिननि जो को किरदार बहितर हूंदो हो, हिननि जे शान में अल्लाह जो कुरान नाज़िल थींदो। मुसलमानो, हिननि जो अज़मतों, हिननि जा मकाम, हिननि जो शरफ, हिननि जी बुलंदी, हिननि जी हैसियत, हिननि जी मंजिलत, शान ऐं शौकत छा ॾे, जंहिंजा फज़ाइल अर्श जो रब बयान करे, जिन्हनि जी ज़िंदगी में अल्लाह जो कुरान नाज़िल थे, जिन्हनि अल्लाह जे कुरान खे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान में ॿुधो हुजे। मुसलमानो, जिन्हनि खे ज़मानो मिलियो तो कुरान जे नुज़ूल जो ज़मानो मिलियो, जिन्हनि खे ज़मानो मिलियो तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो ज़मानो मिलियो, जिन्हनि खे साथ ऐं सोहबत जो शरफ नसीब थियो तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी बणिजी विया। वही जे नुज़ूल जो ज़मानो, कुरान जे नाज़िल थियण जो ज़मानो, जंहिं बारे में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हो, खैरुल कुरून करनी, सब खां बेहतरीन ज़मानो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो, सब खां बेहतरीन सदी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सदी आहे, जिन्हनि जी ज़िंदगी में कुरान नाज़िल थियो, जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम नाज़िल थींदो हुजे, अल्लाह जा फरिश्ता अल्लाह जो रहमतूं खणी नाज़िल थींदा हुजनि, वॾा खुश नसीब हुआ उहे इंसान। सही मुस्लिम किताब फ़ज़ाइल सहाबा बाब मिन फ़ज़ाइल उम्मे ऐमन रज़ियल्लाहु अन्हा, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ानी दुनिया मां रुख़सत थिया, कुछ ॾिहाड़ा गुज़रिया, अबू बकर रज़ियल्लाहु ताला, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि अचनि था, चवण लगा, उमर इंतलिक बेना इला उम्मे ऐमाना नज़ूरुहा कमा काना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़ूरुहा। उमर, मूंसां गॾु गॾिजी हलो, अॼु मदीने जी हिकिड़ी बुढड़ी वटि हलंदासीं। इंतहाई झूर उमर जी हिकिड़ी पोढ़ी आहे, उन खां हाल पुछण जे लाइ हलंदासीं। अबू बकर, भला छा लाइ हलंदव? खिलाफत जा मसला, जिहाद जा मसला, मदीने जा मसला, मुर्तदीन जे मुखालिफत ऐं हमलन जो खतरो, कुफार जे मदीने ते चढ़ाई जो खतरो, एॾा वॾा ख़तरात, इन्हनि जे विच में हिकिड़ी बुढड़ी अव्हां खे छो यादि आई?
एक पोड़ी औरत से मुलाकात, उन्हें दे हाल अहवाल पुछण जे लाइ छा लाइ हलिया आयो? चवण लगा नज़ूरुहा कमा काना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़ूरुहा। उमर अज उन बुढ़ड़ी औरत से इन्हें करे मुलाकात कंदासीं छा लाइ त मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुढ़ड़ी औरत से मुलाकात कंदा। उन जो मकाम हो, उन्हें जो शरफ होयो। बई सहाबी गजी आया, जीअं पहुता ॾिठऊं पोड़ी औरत अकेली तन्हा पोड़ब दी बीमार अकेलाई दी महफिल गड केर कोने पर रोए पई। निगाहुन मां लुढ़क वहन पिया। बई आया दिलासा दींदे, तसल्ली दींदे, इत्मीनान ॾियारींदे चवण लगा ए बुढ़ड़ी औरत तव्हां खे छा थियो आहे? अल्लाह जा नबी त रब्बुल आलमीन वटि विया, अल्लाह ताला वटि मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जन्नत जूं तमाम घणियूं नेमतूं हूंदियूं। दुनिया मां विया त आखिरत जे हाल में अञा बहितर हूंदा। उम्मे ऐमन तव्हां छो रोई रहिया आहियो? ही घोड़ा छाजे लाइ विया आहिनि? चयो अबू बकर उमर मां इन करे कोन थी रहा रज़ी अल्लाह अन्हु। ही घोड़ा इन करे कोन हुया है तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां के अलविदा करे विया, पर ही लुढ़क इन करे विया आहिनि त नबी जे वञण खां पोइ क़ुरान नाज़िल कोन थींदो। वलाकिन्नल वहया कद इनक़तात मिनस समा। अबू बकर उमर रोआ इन करे थी त हाणे वही खणी आसमान खां जिब्रील नाज़िल कोन थींदो। को मामलो थींदो, को मसलो थींदो, अर्श जो रब असानी तव्हांजी रहनुमाई कंदो हो, लेकिन हाण अल्लाह जी वही वरी ज़मीन ते नाज़िल कोन थींदी। कायनात जा इमाम हलिया विया, वही जो सिलसिलो कटजी वियो, खातमुल अंबिया हलिया विया, अंबिया जो सिलसिलो खत्म थी वियो। हाण न को नबी अचण वारो आहे, न आसमान खां वही नाज़िल थियण वारी आहे, न आसमान खां वही खणी जिब्रील नाज़िल थियण वारो आहे। ई चई रोण लॻियो फहयजतहुमुल बुका। उहा बुढ़ड़ी बुरनी गड अबू बकर भी रोण लगा तो उमर भी रोण लगा रज़ी अल्लाह अन्हु। केॾो बेहतरीन ज़मानो, केॾो आला उम्दा ज़मानो हो। सॼी दुनिया हिन दौर जी दुनिया कुरान जी आलिम हाफिज़ बणजी वञे न, अल्लाह जो कसम आहे मोहम्मद जे ज़माने जो मुक़ाबिलो पाण कोन करे सघंदासीं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सॼी दुनिया जा फ़ज़ाइल रखण वारा, मनाकिब रखण वारा, दानिश्वर, स्कॉलर, उलमा, दुनिया जा तहज्जुद गुज़ार, इबादत गुज़ार, हादिस गोरा, कुरान जा कारी, दुनिया जा सब फ़ज़ाइल रखण वारा सब जा सब इंसान गड करियो। अर्श रब जो कसम आहे वॾा सहाबी त वॾा सहाबी आहिनि, महबूब मोहम्मद जे नंढड़े सहाबी जो मुक़ाबिलो कोन करे सघंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिन्हनि सॼी ज़िंदगी गुज़ारी उन्हनि जा फ़ज़ाइल त तमाम घणा आहिनि, पर सॼी दुनिया जा नेक इंसान गॾायो जंहिं हिकु नज़र खणी, हिकु निगाह खणी, एक निहार खणी, सिर्फ एक लहज़ो, सिर्फ एकड़ी घड़ी, सिर्फ एकड़ी साथ, वडे जमाने के छड़ियो, वडे अरसे के छड़े दियो, सिर्फ चंद सेकंडन जे लाइ जंहिं निगाह खणी मोहम्मद के एक दफ़ो निहारियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सिर्फ एक नजर निहारियो, सिर्फ एकड़ी घड़ी निहारियो आहे, एक अरसे चंद सात चंद सेकंडन ताईं निहारियो आहे। अर्शे रब जो कसम आहे दुनिया गॾिजी उन जे मक़ाम जो मुक़ाबिलो कोन करे सघंदी। ही हुआ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा। ईअं छो न हुजे जिन्हनि जी फज़ीलत अर्श जो रब बयान करे। मोहम्मद रसूलुल्लाह, मोहम्मद अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वल्लज़ीना मअ अशिद्दाउ अलल कुफ़ार, जेके उन सां गॾु उन जा साथी आहिनि, काफ़िरनि ते तमाम घणा सख़्त आहिनि। रुहमाउ बैनहुम, हिक ॿिए जे विच में तमाम घणा रहमदिल आहिनि। अल्लाह उन्हनि जो निशानियूं केड़ियूं, उन्हनि जूं वस्फ़ूं केड़ियूं, उन्हनि जा आसार केड़ा, उन्हनि जी सुञाणप केड़ी आहे। रब्बुल आलमीन फरमायो तराहुम रुकन सुजदैन यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना। ॾिसण वारा जेकॾहिं तू उन्हनि खे ॾिसी हा, नबी जे साथियुनि खे ॾिसी हा, मोहम्मद जे सहाबा खे ॾिसी हा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तराहुम रुकन सुजदा, वो तोखे सजदे में नज़र अचनि हा या रुकू में नज़र अचनि।
वल्लदीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, जिन्हनि जो रातियूं रब जी रज़ा खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे गुज़री वेंदियूं आहिनि। पंहिंजो पाण ते तो गौर करियूं, पंहिंजी ज़िंदगी ते गौर करियूं, पंहिंजो रातियूं कीअं बसर थी वियो, पंहिंजी तन्हाई कीअं गुज़री वई, पंहिंजी राज़दारी जी गुफ्तगू में छा हूंदो आहे, पंहिंजी तन्हाई जे आलम में छा हूंदो आहे, दिल जे जज़्बात में छा परिणमंदो आहे। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, जिन्हनि जो रातियूं रब जी रज़ा में सजदे ऐं क़ियाम में गुज़री वेंदियूं आहिनि, उहे हुआ मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा, उहे हुआ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साथी। एॾा अज़मत वारा हा, एॾे मक़ाम वारा हा, एॾी वॾी मंज़िलत वारा हा। मुसलमानो इहो मक़ाम छो न मिले हा, इहो मक़ाम छो न मिले हा जिते इमामुल अंबिया वेहंदा हा, नबी जा साथी उन्हनि सां गॾु वेहंदा हा। उन्हनि जी मस्जिदूं आहे जिन्हनि जो इमाम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जो जुमो हुआ जिन्हनि जो ख़तीब मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जी तिलावत जी सिमात आहे जिन्हनि जो कारिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जी नज़र जी इबादत आहे, साम्हूं निगाह जी मंज़िल मुहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि जी गुफ्तगू आहे उहे ॻाल्हाइण वारा आहिनि, उन्हनि जी गुफ्तगू खे ॿुधण वारो आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन्हनि जी कचहरी, उन्हनि जी महफ़िल, उन्हनि जी ज़िंदगी, उन्हनि जी दास्तान, उन्हनि जो साथी आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब्बुल आलमीन फरमायो, ए मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एॾी अज़मत वारा नबी जा सहाबा, रब्बुल आलमीन फरमायो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊना रब्बहुम बिलगदाति वल अशिय्यि युरीदूना वजहा वला तअदु ऐनाका अन्हुम। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुनिया वारो, नबी दे सहाबा सां नफ़रत करण वारो ही आयत ॿुधो, इन लफ़्ज़नि ते गौर करियो, अल्फाज़नि ते गौर करियो। अल्लाह पंहिंजे पैगंबर खे उन जे सहाबा जे बारे में कहिड़ो हुकुम ॾेई रहियो आहे। अल्लाह पंहिंजे नबी खे, पंहिंजे महबूब खे, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, उन्हनि जे सहाबा जे बारे में रब्बुल आलमीन छा हुकुम ॾेई रहियो आहे। फरमाई वस्बिर नफ्सक मअल्लज़ीना यदऊना रब्बहुम बिलगदाति वल अशी। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वस्बिर नफ्सक, तू इन्हनि सां गॾु रह जा, इन्हनि सां धार न थी जा, इन्हनि खां अलॻि न थी जा, इन्हनि खां परे न थी जा, इन्हनि खां नाराज़ न थी जा। इन्हनि सां गॾु रहंदे मुश्किलातूं ईंदियूं, सभु मुश्किलातूं इन्हनि सां गॾु जी बर्दाश्त कजां, इन्हनि खां अलॻि न। इन्हनि सां गॾु रहंदे तकलीफ़ूं ईंदियूं, उहे सभई तकलीफ़ूं इन्हनि सां गॾिजी बर्दाश्त कजां। वस्बिर नफ्सक, ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्हनि खां धार नाहे थियणो, इन्हनि खे धार नाहे करणो, इन्हनि खां अलॻि नाहे थियणो, इन्हनि खे अलॻि नाहे करणो, इन्हनि खे छिनी पाण खां परे नाहे करणो। अल्लाह उहे केरु आहिनि, इन्हनि जी वस्फ़ कहिड़ी आहे, जिन्हनि जे लाइ पैगंबर खे हुकुम आहे, इमामुल अंबिया तव्हां इन्हनि सां गॾु रहिजो, इमामुल अंबिया तव्हां इन्हनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारजो। इमामुल अंबिया उन्हनि जी तकलीफ़ अव्हां जी तकलीफ़ आहे, गॾिजी सब्र कजो, उहे बि सब्र कंदा, तव्हां बि सब्र कंदा रहिजो। अल्लाह उहे केरु आहिनि, यदऊना रब्बहुम बिलगदाति वल अशिय्यि, जिन्हनि जी सुबुह गुज़रंदी आहे तॾहिं बि अल्लाह जी यादि में, जिन्हनि जी शाम थींदी आहे तॾहिं बि अल्लाह जी यादि में। उन्हनि सुबुह जो बि अल्लाह खे न विसारियो आहे, उन्हनि शाम जो बि अल्लाह खे न विसारियो आहे। यदऊना रब्बहुम बिलगदाति वल अशिय्यि युरीदूना वजहा, उन्हनि जो हिकिड़ो मक़सदु आहे, अल्लाह राज़ी थी पए बस काफ़ी आहे। पंहिंजा त खोड़ मक़सद हूंदा, कंहिंजो वोट मक़सद आहे, कंहिंजो नोट मक़सद आहे, कंहिंजी शोहरत मक़सद आहे, कंहिंजी सियासत मक़सद आहे। मक़सद पंहिंजा, नियतूं पंहिंजो, गर्ज़ पंहिंजा। होम चऊं था मतिलब ऐं मफ़ाद जी दुनिया, ख़ुदि गर्ज़ी अना परस्ती जी दुनिया, तकब्बुर ऐं गुरूर सां भरियल दुनिया। लेकिन पैगंबर जे सहाबा जी मंज़िल सिर्फ़ हिकिड़ी आहे, युरीदूना वजहा, उन्हनि जो मक़सद आहे अल्लाह सां राज़ी थी पए। अॻियो हुकुम कहिड़ो आहे, अॻियो अल्लाह जो ऑर्डर नबी जे लाइ, नबी जे सहाबा जे बारे में कहिड़ो आहे, फरमाई वला तअदु ऐनाका अन्हुम। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कंहिं घड़ी कंहिं लहज़े उन्हनि खां पंहिंजी नज़र फेराइजो न,
उनखां नज़र परे न कजो, इन्हनि जो ख्याल रखिजो, इन्हनि ते तवज्जो ॾिजो, वॾे ध्यान सां इन्हनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारियो, वॾी तवज्जो सां इन्हनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारिजो। वला ताइदु अयनाका अन्हुम, ज़िंदगी में को अहिड़ो अरसो न अचे जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां पंहिंजे सहाबा खां परे थी वञो या उन्हनि खां नज़र फेराए वठो। हिकु दफ़ो ईअं थियो, बस एतिरो थी वियो, ॻाल्हि बस एतिरी हुई, मसलो फ़क़ति एतिरो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी अॻियां अचे पियो, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशानी ते घुंड आया। ॻाल्हि सिर्फ़ एतिरी, इमामी कायनात सोचो, मुंहिंजी दावत, मुंहिंजी तबलीग, मुंहिंजो पैगाम, दौरान दावत, मुंहिंजो ही सहाबी अचे पियो, शायदि काफ़िर छा सोचींदा, उहे शायदि मुंहिंजी महफ़िल में हाणे न वेहनि, हिंदे अचण खां बाद शायदि मुंहिंजी महफ़िल मां ही काफ़िर उथी हलिया वञनि। ॻाल्हि फ़क़ति एतिरी हुई, अर्श रब जिब्रील अलैहिस्सलाम खे मोकिलियो, उहो क़ुरान खणी आयो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अबस व तवल्ला, उन पेशानी में घुंड आंदा, उन पंहिंजो चेहरो फेराए छॾियो, अन जाअहुल आमा। ॻाल्हि फ़क़ति एतिरी हुई, उन वटि हिकिड़ो नाबीनो आयो हो, व मा युद्रीका लअल्लहु यज़क्का, के केड़ी खबर तो है पाक थे हा, और ये ज़क्करु फतनफाउ ज़िक्रा, वो नसीहत हासिल करे हा, उनके नसीहत फायदो दे हा। व अम्मा मन इस्तगना फअंत लहु तसद्दा, जेको नसीहत का फायदो वठण नथो चाहे तवां उन्हे के गोलींदे इसरार छो कंदा आयो। व अम्मा मन जाअका यस्आ, व अम्मा मन जाअका यस्आ, व अम्मा मन जाअका यस्आ, जेको तवां वट ढोड़ंदो आयो। अल्लाह अकबर, उन्हनि जो हलण बि रब खे प्यारो लॻंदो आहे। एतराज़ करण वारो तव्हां किथे किथे एतराज़ कंदो, मुखालिफ़त करण वारो तव्हां किथे किथे मुखालिफ़तो कंदो, दुश्मनी ॻोल्हण वारो तव्हां किथे किथे दुश्मनियूं ॻोल्हींदो। अल्लाह उन्हनि जे हलण जा अंदाज़ बि क़ुरान में बयान करे छॾिया। व अम्मा मन जाअका यस्आ व हुवा यख्शा फअंत अन्हु तलहा, ये केर हुआ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा नाबीन सहाबी हुआ। मुसलमानों, अल्लाह पंहिंजे पैगंबर खे भी ईअं समझायो आहे, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्हनि सां गॾु रहजो, इन्हनि जो ख्याल कजो, इन्हनि ते तवज्जो ॾिजो, इन्हनि खां कॾहिं बि नज़र न फेराए ॾियो। इन्हनि सां गॾु रहंदे रहंदे तव्हां ते तकलीफ़ूं ईंदियूं, सभु तकलीफ़ूं सब्र सां बर्दाश्त कंदा रहिजो। ख़ैर त इन्हनि हासिल कयो, भलायूं त इन्हनि खे मिलियूं, फज़ाइल त इन्हनि जा हुआ, मनाकिब त इन्हनि जा हुया। कीअं फज़ाइल इन्हनि खे मिलिया? हिकिड़ो ताबी आयो, नालो आहे हुसैन रहमहुल्लाह, सही बुखारी, सही मुस्लिम जा जुमला, किताब फ़ज़ाइल सहाबा, बाब मिन फ़ज़ाइल अली रज़ियल्लाहु ताला। चंद शागिर्द गॾिजी आया, उन्हनि मां हिकिड़ो शागिर्द हुसैन चवण लॻो, लक़द लक़ीत या ज़ैद खैरन कसीरा, ए ज़ैद रज़ियल्लाहु ताला, तव्हांजी ज़िंदगी में तमाम घणियूं भलायूं आहिनि, तव्हां तमाम घणो ज़िंदगी में ख़ैर ॾिठो आहे। सोचण जी ॻाल्हि आहे, इहो कहिड़ो ख़ैर हो, इहा कहिड़ी भलाई हूंदी? पाण त ख़ैर फ़क़ति पैसे खे चवंदा आहियूं, दौलत के चवंदा आहियूं, सियासत या शोहरत के चवंदा आहियूं, पर हे शागिर्द पंहिंजे उस्ताद सहाबी खे चई रहियो आहे, ए ज़ैद, तव्हां ज़िंदगी में खोड़ फज़ाइल ॾिठा, तव्हांखे वॾो ख़ैर, तमाम घणियूं भलायूं मिलियूं, आख़िर भलाई आहे त कहिड़ी भलाई आहे? चवण लॻा, साहिब ता रसूल अल्लाह, पहिरीं भलाई आहे तव्हां महबूब मोहम्मद जा साथी आहियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ता नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु ज़िंदगी गुज़ारी आहे। उन खां पोइ फरमायो, समेत हदीस हो, ॿी भलाई आहे तव्हां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान उन जी ज़ुबान मां ॿुधायो। अल्लाहु अकबर। नबी कचहरी कंदा हा, सहाबी ॿुधंदा, इमामुल अंबिया खुतबो ॾींदा हा, सहाबा ॿुधंदा हा, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हदीस ॿुधाईंदा हा, सहाबा ॿुधी यादि कंदा हा। ताबी चवण लॻो, समेत हदीसा, तव्हांजी इहा बि फज़ीलत आहे, तव्हां इमामुल अंबिया जूं हदीसूं ॿुधियूं। अॻिते फरमायो, वसल्लैत ख़ल्फा, इहा बि फज़ीलत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इक्तिदा में तव्हां निमाज़ूं पढ़ियो, इहा बि फज़ीलत आहे। व ग़ज़ौत मा, तव्हां मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु कुफ़ार जे ख़िलाफ़ जिहाद कयो।
मुसलमानों यह फजीलत आ तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने साथी उन्हनि मकाम उन्हनि अज़मत जो ॿियो वॾो सबब हुआ उन्हनि दिल में अल्लाह इखलास अता कयो वह सच्चाई अता कई रब्बुल आलमीन हो खुलूस अता फरमायो हो जंहिंमें दुनिया कदा बि शक कोन थी करे वो अल्लाह सा सच्चा वो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा सच्चा हुआ एडा सच्चा हुआ एतरो उन्हनि इबादत में इखलास हुयो दुनिया जो इबादतों गॾिजी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जी इबादत जो मुकाबलो कोन करे सघिया पाण फरमायो ला तसब्बु असहाबी मुंहिंजे सहाबा के घटि वधि न ॻाल्हाइजो इन जुमले में वॾो असर आहे इन जुमले में वॾी समझाणी आहे समझण वारा समझंदा इंशाअल्लाह जरूर समझंदा फरमायो ला तसब्बु असहाबी जीअं को उस्ताद हुजे वॾी शफ़क़त सां वॾी हमदर्दी सां वॾी सच्चाई सां वॾे खुलूस सां पंहिंजे शागिर्द ते मेहनत करे पंहिंजे शागिर्द के तैयार करे अहिड़ी हैसियत में उनके तैयार करे हू क़ाबिल हुजे त दुनिया जा इम्तिहान मेरिट ते पास करे वञे मुसलमानों छा ख्याल आहे उन उस्ताद जे शागिर्द के केर चवंदो न उस्ताद जरूर ईंदो सही मुंहिंजो शागिर्द आहे असीं मदरसे में पढ़ाईंदा आहियूं कुछ उस्ताद स्टेज ते भी मौजूद है जेकॾहिं उन्हनि जे शागिर्द के केर थोड़ो चए न यकीन करियो दिल में तकलीफ थींदी कोई हिन पंडाल में उस्ताद वेठल आहे न उन्हें खां बि पुछी ॾिसजो साईं तव्हां जो शागिर्द हुजे उन्हें के केर ताना ॾे उन्हें के केर जिंदगी भर मेणा ॾे उन्हें सां केर जिंदगी भर दुश्मनी रखे उन्हें ॾी केर जिंदगी भर मुखालिफत करे उन्हें ॾा ऐब को सॼी जिंदगी ॻोल्हींदो हुजे स्टेज ते बयान कंदो हुजे उन्हनि जे खिलाफ़ वीडियोस ठाहींदो हुजे छा ख्याल आहे उस्ताद खे ॾुखियो लॻंदो न उस्ताद के मुश्किल लगंदो न या तो आम फहम गाल आहे जल्दी में अकुल में अचण वारी गाल आहे उस्ताद ॿियो कुछ भी न चए न एतिरो जरूर चवंदो त मुंहिंजे शागिर्द खे न चओ एतिरो त चवंदो न एतिरो उन जो हक़ आहे न हू चई सघे थो चवंदो मुंहिंजे शागिर्द खे न चओ जेकॾहिं अॼोको को आम उस्ताद बि पंहिंजे शागिर्द जे खिलाफ़ जुमला ॿुधे थो चए थो मुंहिंजे शागिर्द खे न चओ मुसलमानो होश में अचो अल्लाह जा मानो अखियूं खोलियो सहाबा जी मुखालिफत करण वारो तहां अखियूं खोलियो इमामुल अंबिया कुल कायनात कुल दुनिया हर कलमे पढ़ण वारे इंसान के चई रहिया आहिनि ला तसब्बु असहाबी मोहम्मद जे सहाबा के कुछ भी न चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे सहाबा के न चइजो मुंहिंजे सहाबा के घटि वधि न ॻाल्हाइजो मुंहिंजे सहाबा जी मुखालिफत न कजो मुंहिंजे सहाबा जे खिलाफ़ नफ़रत वारा जुमला न ॻाल्हाइजो मुंहिंजे सहाबा जा ऐब न ॻोल्हियो मुसलमानो आऊं चाहां थो हिकिड़ो तालिब इल्म आहे पर वॾे यकीन सां अर्श जे रब जो कसम खणी चवां थो जेको नबी जे सहाबा जा ऐब ॻोल्हींदो आहे पो माविया रज़ी अल्लाह अन्हु जा ऐब ॻोल्हे या अबू सुफियान रज़ी अल्लाह तआला अन्हु जा ऐब ॻोल्हे या बे सहाबा किराम जा ऐब ॻोल्हे या अम्र बिन आस रज़ी अल्लाह अन्हु जा ऐब ॻोल्हे या मुगीरा बिन शुअबा रज़ी अल्लाह तआला अन्हु जा ऐब ॻोल्हे दुनिया जो को भी इंसान नबी दे कंहिं बि सहाबी जा ऐब ॻोल्हे थो अर्श रब जो कसम आहे मोहम्मद जी ने हदीस में इनकार आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया बेशक चे वॾो आलिम दुनिया बेशक चे असांजो बोस आहे असांजो मुर्शिद आहे असांजो वॾो आहे हदीस नंबर बि ॿुधाईंदो आहे क़ुरान जा आयात नंबर बि ॿुधाईंदो आहे मुसलमान उन खां पोइ दुनिया केॾी वॾी बि दावा करे फलाणो स्कॉलर एतिरो वॾो स्कॉलर पर जेको बि नबी जे सहाबा जा ऐब ॻोल्हींदो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान जो दुश्मन इन फरमान जो इनकारी आहे इमामुल अंबिया चई रहिया आहिनि ला तसब्बु असहाबी मुंहिंजे सहाबा खे न ॻाल्हाइजो मुंहिंजे साथियुनि खे घटि वधि न ॻाल्हाइजो मुंहिंजे सहाबा जी मुखालिफत में जुमला न ॻाल्हाइजो छाजे लाइ सबब केड़ो आ राज केड़ो आ गाल केड़ी आ आखिर छाड़े करे केर न ॻाल्हाए पाण अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था लौ अनफक अहदुकुम मिस्ला उहुदिन ज़हबा मा बलग मुद्दा अहदिहिम वला नसीफो जेकॾहिं बाद में अचण वारा उहुद जबल जेतिरो सोन ख़र्च करे
एतरी वडी इबादत ओहद पहाड़ जेतरो सोन अल्लाह जे रस्ते में खर्च कर ऐं हो कबूल भी थी वने रब्बुल आलमीन वट। ओहद जबल जेतरो सोन जेको बाद वारा सदके में नहीं छॾींदा। नबी जे सहाबी जे हिकड़ी लप जेका जोड़ी हुई अल्लाह जे रस्ते में उन सदको कयो हो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जे उन सदके जे सवाब के भी कोन पहुंची सको। मुसलमानों सोचो जव ऐं सोन जो को मुकाबलो थींदो आहे। सोचण जी ॻाल्हि आहे न। जव ऐं सोन के गॾाए भला केर मीज़ान में रखंदो जा। सोचण जी ॻाल्हि आहे। पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम समझाइण जे लाइ केॾो बहितरीन मिसाल पेश कयो आहे त सहाबा जी इंतहाई थोड़ी शइ जंहिंखे तव्हां इंतहाई मामूली सम्झंदा आहियो, जंहिंखे तव्हां मामूली सम्झी पंहिंजे कणक जे संगन मां कढे अलॻि गाह सम्झी उछलाए छॾींदा आहियो। नबी जा सहाबा उहा थोड़ी शइ बि अल्लाह जे रस्ते में ॾींदा। बाद में अचण वारा ओहद जबल जेतिरो सोन ख़र्च कर तॾहिं बि मोहम्मद जे सहाबा जे सवाब खे कोन पहुची सघंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा मतलब आहे? पैगाम केड़ो आहे? बाद में अचण वारा मुसलमानो, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारा मुसलमानो, हिन दौर जा मुसलमानो, दुनिया सॼी गॾिजी पवे, दुनिया जा सभु सवाब जमा करे वेठो, मोहम्मद जे सहाबा जो मुकाबलो थी कोन थो सघे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमान उन खां बाद हिननि जी मंजिलत हिननि जे मकाम जो टियों वॾो सबब इहो आहे जंहिं मोड़ ते जंहिं मंजिल ते जंहिं साथ में मुश्किल साम्हूं आई, मुश्किल लम्हात आया, कुर्बानी ॾियण जो वक़्तु आयो, सदाकत ऐं सच्चाई पेश करण जो वक़्तु आयो, हिन खुलूस खे कुर्बानी ॾियण जो टाइम आयो, ही हर कुर्बानी जे लाइ तैयार थी। अल्लाह जाने तो पंहिंजा बच्चा शहीद कराइण जे लाइ तैयार थी, पंहिंजा घर छॾण जे लाइ तैयार थी विया, पंहिंजा जान जा नज़राना पेश करण जे लाइ तैयार थी विया। हिननि जी ज़िंदगी में को अहिड़ो मोड़ कोन आयो जो कुर्बानी जो वक़्तु आयो हुजे ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा पोइते रहिया हुजनि। मुसलमानों केॾियूं कुर्बानियूं। अचो अल्फाज ॿुधो, अल्फाज से गौर करियो। अबू मूसा अशअरी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था असीं मैदान जिहाद में निकिता आहियूं, 6 सहाबा किराम गॾु आहियूं, मुश्किल सफ़र आहे, वादियुनि जो सफ़र आहे, पथरीली ज़मीन आहे, पंध बि हलंदा रहियासीं। 6 सहाबा 6 मुजाहिदीन जे लाइ सवारी जो सिर्फ़ हिकिड़ो उठ आहे, वारे वारे ते सवारी करियूं था, वरी 5 ॼणा पंध हलनि था, पंध हलंदे हलंदे एॾियूं मुश्किलातूं आयूं, पथरीली जमीन ते हलंदे हलंदे कैफियत इहा थी वई त असांजा पेर ज़ख्मी थी पिया, उन्हनि ज़ख्मनि मां रत वहण लॻो, सफ़र जारी रहिया, पंध फासला कटजंदा रहिया, मैदान जिहाद जी मंज़िल ॾांहुं इहे वधंदा रहिया, पोइ हिते कोन हटिया, को बहानो कोन ठाहियो, को उज़र कोन ॻोल्हियो, को सबब ॿुधाए वापसि कोन मोटी आया, जीअं कदम वधंदा रहिया, फरमाइनि था उहा मंज़िल बाई हत्ता सकदत अस्फारी, एसी ताईं हलंदे हलंदे मुंहिंजे पेरनि जा नह बि छणी पिया। अल्लाहु अकबर। एॾा गम, एॾियूं कुर्बानियूं, एॾियूं मुश्किल मंज़िलों, एॾा मुश्किल फासला, एॾा मुश्किल सफ़र, पर कंहिं मुश्किल हिननि खे वापसि कोन मोटायो। ज़िंदगी जी कंहिं मुश्किल हिननि खे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जुदा न कयो। एॾियूं कुर्बानियूं। अमर चवण लॻी साद ऐं दुनिया मां हली वेंदुसि, मुंहिंजो एहतिजाज आहे, कुझु खाइणो कोन्हे, कुझु पीअणो कोन्हे, मां जे हली वियसि बुख जी हालत में, एहतिजाज कंदे दुनिया तोखे मेणा ॾींदी त साद पंहिंजी अम्मा जो कातिल आहे, मुंहिंजी मोहब्बत खे अज़ीज़ सम्झी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे छॾे ॾे, या त पोइ तुंहिंजी अमड़ दुनिया मां हली वेंदी। चवण लॻा अम्मा तव्हांजी त हिकिड़ी जान, अम्मा लौ कानत लक में अथो नफ्स, अम्मा जेकॾहिं तव्हांजूं 100 जानियूं हुजनि था, हर जान निकिरण खां पहिरियां, हर साह निकिरण खां पहिरियां, सकरात जे मंज़र खां पहिरियां तव्हां मूंखे ईअं चओ हा ऐं चवंदियूं रहो हा, चवंदे चवंदे तड़पंदे तड़पंदे तव्हांजो साह बि निकिरी वञे हा, तव्हां मूंखे मिनथू कंदे कंदे तव्हां दुनिया मां रुख़सत थी वञो हा, तव्हां पंहिंजे पैगंबर खे छॾे ॾियां। अम्मा 100 दफ़ा तव्हांजो मरण पंहिंजे अखियुनि सां ॾिसण त बर्दाश्त करियां हा, पर मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नथो छॾे।
नबी सां एॾी मोहब्बत आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ एॾियूं कुर्बानियूं आहिनि। मुसलमानों सोचो पाण कहिड़ियूं कुर्बानियूं ॾिनियूं, पाण दीन जे लाइ कहिड़ी कुर्बानी ॾिनी आहे। जेकॾहिं पाण खे केरु चए साईं तव्हां मुस्लमान, फ़ख्र सां चवंदासीं आऊं मुस्लमान, तव्हां नबी जा उम्मती, वॾे फ़ख्र सां चवंदासीं हा आऊं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती। जेकॾहिं सवाल थिए साईं तव्हां भला कुर्बानी कहिड़ी ॾिनी आहे अल्लाह जे दीन जे लाइ, रब्बुल आलमीन जी मोहब्बत में, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में तव्हां भला कुर्बानी कहिड़ी ॾिनी आहे? छा था सम्झो पंहिंजो जवाब कहिड़ो हूंदो? पाण जवाब कहिड़ो ॾींदासीं? पाण अल्लाह जे दीन जे लाइ कहिड़ी कुर्बानी ॾिनी आहे? मुसलमानों कुर्बानियूं त सहाबा किराम ॾिनियूं। उतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था हो वक़्तु बि असां ते आयो, वो अरसो बि असां ॾिठो हो, वो ज़मानो बि असां ॾिठो हो। ख़ुतबो ॾींदे पंहिंजी ज़िंदगी जी दास्तान ॿुधाईंदे फरमाइनि था वलक़द ज़ुकिर लना, असां लाइ इहो बि ज़िक्र थियो अनल हजरा, हिकिड़े पत्थर खे जहन्नम जी भड़कंदड़ बाह में उछलायो वियो। उहो पत्थर उन बाह में किरंदो रहियो, बाह जी उनाही ऐं गहराई ॾांहुं सफ़र कंदो रहियो, उन जहन्नम जे तरे ॾांहुं किरंदो रहियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उन पत्थर खे जहन्नम जे तरे ताईं पहुचंदे 70 साल लगी विया, लेकिन जहन्नम जे तरे ताईं कोन पहुची सघियो। एडी ओनी जहन्नम रब्बुल आलमीन अवां खे मूंखे महफूज़ फरमाए। ॿुधण वारनि खे ताजुब थियो, वरी चवण लगा असां खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा हदीस बि ॿुधाई हुई त अल्लाह जन्नत जा जेके दरवाजा ठाहिया आहिनि उन दरवाज़े जी हिकिड़ी चौकट खां ॿी चौकट ताईं जो फ़ासिलो, उन हिकिड़े दरवाज़े जे हिकिड़े किनारे खां ॿिए किनारे ताईं जो फ़ासिलो एतिरो तवील फ़ासिलो आहे। जेकॾहिं को तेज़ सफ़र करण वारो सफ़र कंदो रहे इन खे 40 साल लॻी वेंदा, तॾहिं बि हिकु दरवाज़े जे विच वारो फ़ासिलो हू तय कोन करे सघंदो। एतिरो वसी ऐं कुशादो दरवाज़ो रब्बुल आलमीन ठाहियो आहे। ॿुधण वारनि खे वरी ताजुब थियो। मुसलमानों उन खां पोइ पंहिंजी तारीख़ ॿुधायूं, पंहिंजी कुर्बानी ॿुधायूं, खुलूस हुयो, सच्चाई हुई, ॿुधण वारनि खे सम्झाइण जे लाइ ॿुधाए रहिया हुआ। चवण लॻा मूंखे यादि आहे ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु 7 माण्हू हुयुसि ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु बि हुयुसि। असांजे बुख जी कैफ़ियत इहा हूंदी हुई त असांजो चेहरो ॿुधाईंदो असीं बुखायल, असांजे चेहरे ते बुख जा आसार ऐं निशान ज़ाहिर आया थी वेंदा। असांजी कैफ़ियत इहा हूंदी हुई। उन कैफ़ियत में खाइण जे लाइ असांखे कुझु न मिलंदो हो। वमा लना ताबुन इल्ला वरक़ु शजर। मुसलमानों आऊं चवां थो ॿुधण बि ॾाढो सवलो आहे, ॿुधाइण बि ॾाढो सवलो आहे। इन कुर्बानी खे उहो महसूस कंदो जेको अहिड़ी कुर्बानी मां अल्लाह जी रज़ा जे लाइ गुज़रियो हुजे। फरमाइनि था खाधो कुझु बि न मिलंदो हो, असीं वणनि जा पन खाई ज़िंदगी गुज़ारो कंदासीं। असांखे खाधो कुझु बि न मिलंदो हो। इहा खाइण जी कैफ़ियत आहे। उन्हनि जे लिबास जी कैफ़ियत छा आहे? फरमाइनि था मुंहिंजे लिबास जी इहा कैफ़ियत हुई, वॾी मुश्किल सां मूंखे सिर्फ़ हिकिड़ी चादर मिली, वॾी मुश्किल सां हिकु चादर मिली। पर सोचां थो मुंहिंजे ॿिए भाउ वटि जिस्म ढकण जे लाइ अहिड़ी चादर बि मुश्किल सां हूंदी। फरमाइनि था उन चादर खे 2 टुकड़नि में तक़सीम कयां थो, हिकिड़ो हिसो आऊं पायां थो, ॿियो हिसो पंहिंजे ॿिए भाउ खे ॾियां थो। उहो ज़मानो बि असां ॾिठो आहे, पर अल्लाह असां ते हाणे एॾियूं वॾियूं महिरबानियूं कयूं आहिनि। ऐं पंहिंजे शहर जो गवर्नर हा, मुंहिंजो ॿियो साथी ॿिए शहर जो गवर्नर आहे। मुसलमानों उन्हनि अल्लाह जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि रब्बुल आलमीन जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं हो। अल्लाह जी रज़ा ख़ातिर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में कुर्बानियूं ॾिनियूं हुयूं। सोचो पाण कहिड़ियूं कुर्बानियूं ॾिनियूं। लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनक तहत शजरा। रब्बुल आलमीन फरमायो अल्लाह उन्हनि मोमिननि खां राज़ी थी वियो जेके मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते हिकु वण जे हेठां बैत करे रहिया। मुसलमानों कुर्बानियूं तो उन्हनि जो
जिंदगी तो उन्हनि ॾी हुई, उन्हनि कुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि जी जिंदगी ईअं गुज़री त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत में, अर्श रब जी मोहब्बत में उन्हनि जी पूरी जिंदगी कुर्बानियुनि जो दास्तान बणिजी। चवण वारा चवंदा आहिनि अबू हुरैरा एॾियूं हदीसूं छो बयान कंदो रज़ी अल्लाह ताला। ख़बर अथव जवाब ॾींदे छा चवंदा? जवाब ॾींदे फरमाईंदा हा मुंहिंजा मुहाजिर सहाबी उन्हनि जी पंहिंजी मसरूफियत, मुंहिंजा अंसार सहाबी उन्हनि जी पंहिंजी मसरूफियत हूंदी हुई, लेकिन मुंहिंजी कैफियत छा हूंदी हुई? आऊं हूंदो साईं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदा। मुंहिंजी कैफियत इहा हूंदी हुई, बुख जे करे आऊं बेहोश थी वेंदुसि। बेहोशी जे उन आलम में को ॾिसण वारो मूंखे ॾिसंदो हो न, चवंदो शायदि अबू हुरैरा मजरू आहे। उन्हनि जी जिंदगी हुई। हिकु खीर जो प्यालो आयो, चयो अबू हुरैरा वञो वञी सभिनी में विरायो। विराए त आया, अल्लाह रब्बुल आलमीन उन में एॾी बरकत नाज़िल कई, ओ खीर जो प्यालो खुटो कोन, वरी बि हथ में आहे, अञा ही परवानो पे कोन थो। ईअं कोन थो चए अल्लाह जा नबी मुंहिंजो वारो आहे, अल्लाह जा नबी हाणो पिया, प्यालो वरी हथ में आहे, सिधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आयो आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हथ में प्यालो ॾे थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वठनि था, वठी अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था जीअं इमामुल अंबिया मूंखां प्यालो वरितो न, प्यालो वठण खां बाद मूंॾां निहारियऊं, जीअं मुंहिंजे चेहरे ते नज़र पई मोहम्मद मुस्कुराइण लॻा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवण लॻा अबू हुरैरा हाणे तव्हां बचा आहियो ऐं आऊं बचो आहियां। इन खां बाद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अबू हुरैरा हाणे पहिरियां तव्हां पीअंदो। मुसलमानों कुर्बानियूं त इन्हनि जो, पाण अल्लाह जे दीन लाइ कहिड़ी कुर्बानी? अल्लाह पंहिंजे हाल ते रहम करे। पाण त पंज वक्तनि जी निमाज़ बि पूरे वक्त ते कोन पढ़े सघिया। अल्लाह असांजे हाल ते रहम करे। असां चयो बिरादरी नाराज़ थी वेंदी, सुन्नत ते कीअं अमल करियां? असां त अहिड़ा आहियूं, असां सम्झो माहौल ऐं मुआशिरो नाराज़ थी वेंदो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान कीअं बयान करियां? मुसलमानों कुर्बानियूं त उन्हनि ॾियूं हुयूं, तॾहिं अल्लाह उन्हनि खे वॾियूं अज़मतूं अता कयूं। उन्हनि जी अज़मत ॾियो, उन्हनि जी शान ॾियो। वॾो सबबु इहो बि हुयो नेकी जिते बि नज़र आए, नेकी जो मकाम, नेकी जी मंज़िल जिते बि नज़र आई उते पहुची आहे। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था राति जो देर सां अल्लाह जे नबी सां कचहरी आहे, आऊं बि आहियां, अबू बकर बि आहे रज़ी अल्लाह ताला। कचहरी इख्तिताम ते पहुती, टई निकितासीं, मस्जिद वटि पहुतासीं, ॾिठोसीं मस्जिद में आहे को क़ियाम में आहे, तहज्जुद में आहे, कुरान जी तिलावत में आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बिही रहिया, तिलावत ॿुधण लॻा। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मूं सोचियो थे तहज्जुद पढ़ण वारो केरु आहे, तिलावत कंहिंजी आहे, मूं अञा सोचियो ई थे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइण लॻा मुंहिंजा सहाबियो जेको चाहे तो, जंहिंजी तमन्ना है, जंहिंजी पसंद आहे, आऊं क़ुरान ईअं पढ़ां जीअं रब्बुल आलमीन नाज़िल कयो आहे, उहो ईअं पढ़े जीअं मुंहिंजो सहाबी अब्दुल्ला पढ़ंदो आहे रज़ी अल्लाह ताला। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु तहज्जुद में आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वेही रहिया, तहज्जुद जी निमाज़ इख्तिताम ते पहुती, अब्दुल्ला रज़ी अल्लाह अन्हु दुआ घुरण लॻा। जीअं दुआ घुरंदे इमामुल अंबिया हुननि खे ॾिठो न, पाण फरमाइनि था सल तोता, सल तोता। अब्दुल्ला तव्हां घुरंदा वञो, रब्बुल आलमीन तव्हांखे अता कंदो। तव्हां सवाल कंदा वञो, अल्लाह कबुल हाकिमीन तव्हांखे अता कंदो वेंदो। मुसलमानो यकीनन वॾो नादान आहे उहो इंसान जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जे बारे में शक थो करे। वॾो गाफ़िल आहे उहो इंसान जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा किराम ते इतराज़ थो करे। उनजी सॼी ज़िंदगी गफ़लत में आहे, जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जी मुखालिफ़त में ॻाल्हाए थो। लिहाज़ा मुसलमानो ज़रूरत इन ॻाल्हि जी, ज़रूरत इन ॻाल्हि जी अचो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां भी मोहब्बत करियो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहले बैत सां भी मोहब्बत करियो। अचो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम सां भी मोहब्बत करियो। ईअं मोहब्बत करियो जीअं उन्हनि सां अहले बैत मोहब्बत कई आहे, ईअं मोहब्बत करियो त मोहब्बत जो हक़ अदा थी वञे। सहाबा किराम सां ईअं मोहब्बत करियो त सहाबा जी ज़िंदगी में ऐब न ॻोल्हियो। सहाबा किराम सां ईअं मोहब्बत करियो त सहाबा किराम ते को एतराज़ न थे। सहाबा किराम सां
ये मोहब्बत करियो तो ये ईमान आणियो जिए सहाबा किराम जो ईमान हुयो। अवांजे मुझे ईमान दी मंजिल ईमान जो मयार सहाबा किराम जो ईमान ना इन आमदो बेमिस्ली मा आमनतुम बे फकद इhtदो जेकॾहिं तव्हां ये ईमान आणींदो जी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा ईमान आंदो आ रब्बुल आलमीन फरमायो पोइ तव्हां हिदायत वारा थींदो। अर्श रब खां इहो सवाल या दुआ या इल्तिजा रब्बुल आलमीन अवां के मुखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी मोहब्बत सहाबा किराम दी मोहब्बत अहले बैत जी हकीकी मोहब्बत अता फरमाए। अल्लाह ताला अवां के मुखे सबनी मुसलमानन के अमल दी तौफीक अता फरमाए। आमीन व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।